अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, हज़रत शमून अलैहिस्सलाम वॾो हक़ परस्त ऐं बहादुर हो। हू 4 महीना काफ़रनि सां विढ़ंदो ऐं 4 महीना ख़ुदा जी इबादत कंदो हो ऐं 4 महीना ग़रीबनि जी महिमानी कंदो हो। उन करे अमोज़िया शहर जो बादशाह ऊता साणस ॾाढो हसद रखंदो हो। जीअं त हू काफ़र हो, तंहिं करे शमून अलैहिस्सलाम हमेशा मथसि ग़ालिब रहंदो हो। हज़रत शमून जी ज़ाल ॾाढी नेकदिल हुई, तंहिं करे काफ़रनि सलाह करे हिन खे वरगिलाइण ख़ातिर ॾांस हिकु माण्हूअ जे हथां चवाए मोकिलियो त ए नेक ख़ातून, तूं त शमून अलैहिस्सलाम सां ॾाढो प्यार थी करीं, पर हू तोसां नफ़रत थो करे। जेकॾहिं तूं कंहिं हीले खेसि माराईं त असांजो बादशाह तोखे ॾाढो माल ॾींदो। पिणु उन शमून मां बि तुंहिंजी जिंद छुटी पवंदी, जेको तोखे धोखो ॾेई गैर ज़ालुनि सां प्यार थो करे। उन पैगाम सां गॾु केतिरा हीरा जवाहिर ऐं लोह जो ज़ंजीर बि ॾांसि मोकिलियाऊं त हिन सां हज़रत शमून अलैहिस्सलाम खे ॿधे पोइ असांखे ख़बर ॾे। सादी मिज़ाज वारी औरत इन फ़रेब में अची वई ऐं राति जो जॾहिं हज़रत शमून अलैहिस्सलाम आरामी थियो त मौक़ियो ॾिसी हिन खे लोह जी ज़ंजीर सां ॿधाई। पर जॾहिं शमून अलैहिस्सलाम निंड मां उथियो ऐं हथ पेर चोरियाईं त ज़ंजीर टुटी पई। उन ते ज़ाल खां पुछाईं त मूंखे कंहिं ज़ंजीर सां ॿधो हो? ज़ाल चयसि त मूं तुंहिंजी ताक़त ते आज़माई त दुश्मननि जो मुक़ाबिलो करे सघंदे या न। तंहिं ते शमून अलैहिस्सलाम तसली ॾींदे चयसि, तूं फ़िक्र न कर, ख़ुदा जे फज़ल सां को बि मुंहिंजी ज़ोर आज़माई में मुक़ाबिलो नथो करे सघे। ज़ाल पुछियसि त अहिड़ी का शइ आहे जंहिंसां तोखे क़ाबू कयो वञे? तंहिं ते हज़रत शमून अलैहिस्सलाम बिना सोच वीचार जे हिकदमि राज़ ॿुधाए चयसि त मूंखे मुंहिंजे मथे जे वारनि में ॿधिजी सघे थो, छाकाणि जो मुंहिंजे वारनि में मुंहिंजी ताक़त जो राज़ आहे। जॾहिं हज़रत शमून अलैहिस्सलाम सुम्ही रहियो त संदसि ज़ाल हिन जे मथे जा वार कतरे उन मां रस्सी तैयार करे खेसि ॿधी छॾियो ऐं अमोज़िया जे बादशाह ॾे ख़बर ॾियारे मोकिलियाईं। काफ़र बादशाह इहा ख़बर ॿुधी 1000 सिपाही उठनि ते चाढ़े रवाना कया, जिन अची शमून अलैहिस्सलाम खे गिरफ़्तार कयो। उन खां अॻु हज़रत शमून अलैहिस्सलाम पाण खे छॾाइण जी ॾाढी कोशिशि कई हुई, पर वारनि जी रस्सी छिनी न सघियो। जॾहिं हज़रत शमून अलैहिस्सलाम खे बादशाह वटि पेश कयो वियो, तॾहिं हिन ज़ालिम हिन जूं अखियूं कढाए अंधो कराए महलात जी छित तां दरिया में उछलरायो। पर ख़ुदा ताला जे हुक्म सां हज़रत जिब्राइल दरिया में किरण खां अॻु ई खेसि हवा में झटे वरितो ऐं संदसि अखियूं ठीक थी वयूं। उन खां पोइ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हज़रत शमून अलैहिस्सलाम खे चयो त अल्लाह ताला तव्हांखे ॾाढी सघ ऐं ताक़त ॾिनी आहे ऐं तव्हीं काफ़र बादशाह जे महल खे थंभनि खां झले ज़ोर ॾेई उखेड़े छॾियो। अहिड़ी तरह किले ऐं ॿियनि जायुनि खे बि उखेड़े दरिया में उछले छॾियो। तॾहिं हज़रत शमून अलैहिस्सलाम अल्लाह खे यादि करे किले, महलात ऐं ॿियनि जायुनि खे पाड़ूं पटे दरिया में उछलाए छॾियो, जंहिं करे अमोज़िया जो बादशाह ऐं संदसि क़ौम गरक थी वई। उन खां पोइ हज़रत शमून अलैहिस्सलाम ख़ुदा जो शुक्रानो बजा आंदो ऐं घर वञी पंहिंजी ज़ाल खे मारण जो इरादो कयईं त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अची चयसि त ख़ुदा ताला फरमाए थो त पंहिंजी ज़ाल खे न मार, छाकाणि जो हूअ अकुल में कमज़ोर हुई, जंहिं करे ज़ालिम बादशाह जी लालच में अची वई। तंहिं करे संदसि कसूर माफ़ करे खेसि साणसि साॻी मोहबत सां पेश अच।